औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अबिल कासिम मुहम्मद सल्ले अला मुहम्मद व आले तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु दाइमतु अला आदाइहिम अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व कुल्ला शैइन अहसयनाहु फ़ी इमामिम मुबीन। सलवात जो बड़ा अफजल इबादत है, सब गंजी करे बुलंद आवाज़ से सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन थोड़ो थोड़ो सुरी का मुखां बाद मुझे उस्ताद मोहतरम साईं क़िबला पढ़ दो थोड़ो। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन कदम कदम अदा खुदावंद मुताल खां दुआ है असां तव्हां सभिनी जो इन मुक़द्दस बारगाह में अचण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। मुंहिंजा अल्लाह बानियाने मजालिस जो ही फर्श अदा विछायो नज़र न्याज़ पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। मोहम्मद व आले मोहम्मद जे सदके साईं हमज़ अली शाह जा दर्जा बुलंद फरमा। मुंहिंजा अल्लाह मोहम्मद आले मोहम्मद जे इज़्ज़त अज़मत जे वास्ते असां सभिनी जूं ख़ताऊं दरगुज़र फरमा। असांजे वारिस हक़ इमाम ज़माना जो जल्दी ज़हूर फरमा। तमाम दुआउनि जे क़बूलियत वास्ते बुलंद तर सलवात। अज़ीज़ान मोहतरम मुअज़्ज़ज़ सामईन, मुआजे सामो खुदावंद मुताल जे लारे बे किताब मंजा सूरत मुबारका यासीन जे आयत नंबर 12 जे तिलावत जो शरफ हासिल कयो। खालिक कायनात कुरान मजीद जे सूरत यासीन आयत नंबर 12 में फरमाए तो वकुल्ला शैइन अहसयनाहु फी इमामिम मुबीन। असां हर शय जो अहसा यानी इल्म इमाम मुबीन में रखी छॾियो। सुभान अल्लाह। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन थोड़ो तवज्जो कंदे त इंशाअल्लाह उम्मीदन जो झोलियूं भरे वठंदासीं। अल्लाह साईं फरमायो असां हर शय जो अहसा यानी इल्म छा में रखी छॾियो आहे बाबा साईं? इमाम मुबीन में रखी छॾियो आहे। मां चवंदा जेका बि आयत जिते भी नाज़िल थी आहे सहाबा किराम नबीउल अंबिया खां पुछो आहे या रसूल अल्लाह हिन आयत जी तफ़सीर छा आहे, हिन आयत जी तशरीह छा आहे, हिन आयत जो शान नज़ूल छा आहे। नबी इहो बि ॿुधायो आहे हीअ आयत छा जे बारे में नाज़िल थी आहे, कंहिंजे बारे में नाज़िल थी आहे। लख महिरबानी मौला तव्हांखे आबाद करे। जंहिं वक़्तु इहा आयत नाज़िल थी न बस सहाबी उथी करे अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह असांखे ॿुधाए असांखे सम्झाए त इमाम मुबीन मां मुराद छा आहे। बग़ैर वही जे न ॻाल्हाइण वारो नबी अल्लाह जे वही जो इंतज़ार कई। मां ईअं चवां हिन पासे ॾांहुं हिननि चयो साईं इमाम मुबीन मां मुराद ॿुधाए त छा आहे। वरी हिकु साहबी चए थो या रसूल अल्लाह इमाम मुबीन मां मुराद तोरे था ॻाल्हायो। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन सुभान अल्लाह चवण बि सवाबु आहे त हाणे या रसूल अल्लाह इमाम मुबीन मां मुराद तोरे था। नबी फरमायो न। ॿियो साहबी चए थो साईं इमाम मुबीन मां मुराद ज़बूर आहे। नबी फरमायो न। साॻे ई साहबी चयो साईं तोरेत न आहे ज़बूर न आहे भला इमाम मुबीन मां मुराद इंजील आहे। नबी फरमायो न इंजील बि न आहे। चईसीं तोरेत बि न आहे ज़बूर बि न आहे इंजील बि न आहे त पोइ पक थी वई छो त ख़ुदा क़ुरान में फरमायो वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताब मुबीन। हर ख़ुश्क ऐं तर शइ जो ज़िक्र किताब मुबीन में आहे। पोइ हिक ॿिए खे चवनि था भला चऊं नबी खे त इमाम मुबीन बि इहो ई किताब मुबीन हूंदो। जेॾी महिल नबी ने यकज़बान थी करे चयो या रसूल अल्लाह इमाम मुबीन मां मुराद इक़बाल साईं क़ुरान मजीद आहे। नबी फरमायो न इमाम मुबीन मां मुराद क़ुरान मजीद बि न आहे। ईअं नबी जे वज़ीर कायनात जे अमीर शियन जे पीर हक़ीक़ी दस्तगीर जी मस्जिद में आमद थी। नबी पंहिंजे वज़ीर जे चेहरे जी तिलावत करे फरमाए तो हाज़ा इमाम मुबीन अल्लज़ी सल्लल्लाहु तआला अलैहि कुल्ल शै। इहो मुंहिंजो भाली इमाम मुबीन आहे जंहिंमें ख़ुदा जी ज़ात कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे इल्म खे रखी छॾियो। नारे हैदरी ऐं नबीउल अंबिया जन फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मां इल्म जो शहर आहियां त अली उन जो दरवाज़ो आहे।
चयो चई मौला कीअं चवां इमाम फरमाए तो चओ सुभान मन खलक हाज़िहिन नमिल आखिरी मोमेंट ताईं तवज्जो जो तालिब आहियां पाक आहे रब जी ज़ात जे हिननि किवलिन खे पैदा कदमनि ते किरी करे चए थो मौला तव्हांजे कलाम मां मालूम थो थिए तव्हां हिननि किवलिन जे तादाद खे ॼाणो था अली अमीर मुस्कुराए करे फरमाए थो मां फ़क़ति इहो न मां इहो बि ॼाणा थो हिननि में नर केतिरा आहिनि मादियूं हाय अली इमाम हूंदो आहे जेको ज़ुबान या तार मां निकिरे न उहो थी वेंदो आहे इमाम जे चवण जी देरि हुई नर जुदा थी बीठा मादियूं जुदा न हाय अली नबी उलंबिया चयो न अल क़ुरान मां अली माल क़ुरान अली सां गॾु अली क़ुरान सां गॾु अल हक़ मां अली माल हक़ अली सां गॾु अली हक़ सां गॾु अली जा मुरीद नज़र अल्लाह नियाज़ हुसैन तवज्जो कजांइ मां चवंदो आहियां क़ुरान सामित आहे अली नातिक आहे न बाबा क़ुरान में नूर आहे त अली बि नूर आहे क़ुरान उहो नूर आहे जंहिंजे लाइ ख़ुदा जी ज़ात क़ुरान में फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह अगर जे असां इहो क़ुरान पहाड़नि ते नाज़िल कयूं हा पहाड़ क़ुरान जे नूर जो वज़न बर्दाश्त न करे सघनि हा पहाड़ रेज़ा थी वञनि हा ऐं अली उहो आहे जंहिंजे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी सभ खां पहिरियां ख़ालिक़ काइनात असांजे नूर खे पैदा कयो वरी फरमाए अना वलियुन मिन नूरिन वाहिद मूं जो ऐं अली जो नूर हिकु आहे हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई क़ुरान में नूर आहे त अली बि नूर आहे पर क़ुरान सामित आहे अली नातिक आहे रुबाई पेश कंदमि ताकी तव्हांजी चुप टुटी वञे मां चवंदो आहियां क़ुरान नूर आहे पर आयतुनि जे सूरत में आए न बाबा जो नूर बिखरा हुआ है बस सूरत आयात बदन की शक्ल में होता तो एक वली होता अली हुरूफ में होते तो एक कुरान होता कुरान जिस्म में होता तो बस अली जनाब हुसैन मौला जी 6 सालनि जी नियाणी आहे नालो फातिमा अथसि पंहिंजे बाबे मज़लूम जे सीने ते सुम्हे हा मज़लूम इमाम खे राहत महसूस थिए हा इमाम प्यार मां सकीना सॾे हा तव्हांजो अखियूं वसी पयूं सकीना जी माना आहे राहत सकीना जी माना आहे सुकून सकीना जी माना आहे छांइ अज़ादारो इहा मासूमा पंहिंजे बाबे जे सीने ते सुम्हंदी हुई मौला हुसैन खे सुकून ईंदो लख दफ़ा पढ़ा नालो त साईं जो फातिमा आहे न लेकिन बाबे जे सीने ते सुम्हे हा मां लख दफ़ा पढ़ा मौला खे सुकून अचे हा मौला प्यार मां सकीना सॾे हा उलमा लिखनि था हिन साईं जी उमिरि नंढड़ी आहे हिन साईं जा दुख ॾे अज़ादारा ने मज़लूम में करबला दुआ घुरंदो कर काई मस्तूर 4 सालनि जे उमिरि में यतीम न थियो जनाब सकीना 4 सालनि जे उमिरि में मां ईअं चवां कातिल खे मिनतूं कंदी रही नमार मुंहिंजे ॾाॾीअ हिनखे वॾनि नाज़म सां पालियो क़िस्मत हिन मासूमा जी अज़ादारा ने मज़लूम में करबला बाबे खां बाद बाबे जे ज़ियारत जे लाइ बि सिकंदी रही मासूमा उलमा मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि कातिलनि खे मिनतूं कंदी रही खोली मलऊन जे संदूक में खोली मलऊन वटि इमाम हुसैन जो सर हुयो न अज़ादारो साईं बार बार हिनखे वञी इलाज करे हा फ़क़ति मूंखे पंहिंजे बाबे जी ज़ियारत कराए मौला तव्हांजो रहण क़बूल करे शाम जो ज़िंदान कुजा मासूम आहे सकीना उलमा लिखनि था बाबे जे सीने ते सुम्हण वारीअ खे अल्लाह ॼाणे मिटनि ते आराम कीअं आयो ज़िंदान में बि जॾहिं न उथे हा बाबा बाबा करे रोए हा अज़ादारा ने मज़लूम में करबला कॾहिं ज़िंदान में बि मिट्टीअ जो मुसलो बणाए करे पंहिंजो मुसलो बणाए हा पंहिंजे बाबे जो मुसलो बणाए अचे मां नमाज़ पढ़ंदी हिते बाबा अल्लाह ॼाणे जनाब सकीना पंहिंजे बाबे जे मोहबत में एतिरो त बेचैन थी आहे कॾहिं एतिरो त बेचैन थी आहे जो जेॾी महिल न बसि न लॻो अथसि कंहिं पंहिंजे बाबे जी ज़ियारत न करायसि न मौजूद नुमा बाबे सां मुखातिब थी करे करबला ॾे मुंहुं करे फरमाए थी ग़रीब करबला बाबा हाय मिलण जी शाम बाबा अजरकुम अल्लाह अल अजरकुम अल्लाह ग़रीब नवाज़
घुमदी हुयम मगर अजा मुझी किस्मत ओ मिटन ते थी सुमावा है मिलण अज शाम अगलो वेण बुध नजर अल्लाह न्याज हुसैन साण रोई करे फरमाती कनन माखून जारिया है गवाह आबिद बुहारी मालक दफा पड़ा कनन माखून जारिया है गवाह आबिद मुहारिया लुटण वारन जॾहिं खान ओ मुंहिंजा दुर लुटिया बाबा है मिलण अज शाम मालक दफ़ा पड़ा कनन माखून जारिया है गवाह आबिद मुहारिया लुटण वारन जॾहिं खान ओ मुंहिंजा दुर लुटिया बाबा है मिलण अज शाम बाबा आखिरी वेण करे साइण फरमाए थी सतायो आहे सिक तुंहिंजी है न बाबा थी सरे मुंहिंजी मरण खां पहिरियां हिकु भेरो ओ पंहिंजी ज़ियारत करा